सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ा क़ील लहुम उस्कुनू हाज़िहिल क़र्यत वकुलू मिन्हा हैथु शि'तुम वक़ूलू हित्तह वदख़ुलुल बाब सुज्जदन नग़फ़िर लकुम ख़तीआतिकुम सनज़ीदुल मुहसिनीन। अल्लाह तिलावत करदा आयत मुबारका में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल के मुल्क फ़तह करण जे मौके ते शहरनि में दाख़िला ऐं जशन आज़ादी जो तरीक़ो सम्झायो जो बनी इसराइल के अल्लाह तबारक व तआला फ़िरौन खां नजात ॾिनी, समुंड पार थिया। रब जी तरफ़ों हुकुम थियो त हाणे ही क़ौम अमालका आहे, उन्हनि सां जिहाद कयो। हू अमालका क़ौम वॾी सघारी ताक़तवर कदावर हुया। उन्हनि जी क़द क़ामत खे ॾिसी करे ही चवणु लॻा ही त पाण खे मौत जे मुंहं में विझणु आहे, हिननि सां असांखे जंग कंदासीं, जिहाद कंदासीं, असां हिन निगोरे जहिड़ा कोन आहियूं। आज मूसा अलैहिस्सलाम खे चवणु लॻा अंत रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। मूसा तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे विड़ो, असीं हिते वेठा आहियूं। इन्हनि बलाउनि सां विड़ंदासीं, असांजा कमु घणो आहे। त अल्लाह तबारक व तआला सज़ा जे तौर ते उनखे मैदान तीह में लाहियो। सफ़र कनि पिया सॼो ॾींहुं, वरी शाम जो साॻी जाइ ते बीठा आहिनि। अल्लाह ताला ग़ैबी इमदाद जे तौर ते, छो त घर त आहे कोन, आबादी आहे कोन, छत त आहे कोन, त मथां खां झोड़ ऐं ककर जी शिकल थी पई आहे जो सॼो ॾींहुं वञी मथां छांव बि थिए पई। आहिनि मैदान में न राशन पाणी आहे, न रध पचा जो सामान आहे, न ई को वसाइल आहिनि, काठी देगड़ी आहे। त अल्लाह तबारक व तआला मन ऐं सलवा जे ज़रिए सां उनजो इंतज़ामात फरमाया। 40 साल हिते गुज़री पिया। हाणे मन ऐं सलवा अल्लाह जी तरफ़ों हिकु तरफ़ सां उनखे सज़ा बि हुई जो जिहाद ते कोन विया, 40 साल अल्लाह ताला उन मैदान में उनखे सरगर्मदार कयो। पर वरी अल्लाह जे नबी जी दुआ जे करे वरी उनजे मथां अल्लाह जा एहसानात बि आहिनि। आसमान उनजे लाइ छत बणियो बीठो आहे, ककर छांव कनि पिया ऐं उनजे खाधे खुराक जे लाइ मन ऐं सलवा जी शक्ल में अल्लाह तबारक व तआला हलाल तय्यब आसमानी रोज़ी अता कई। पर इंसान जी फितरत में आहे जॾहिं हिकिड़ी शइ खे चंद ॾींहं खाईंदो आहे न त पोइ उनजी दिलि टुटी पवंदी आहे, हाणे ज़ाइक़ो तब्दील थिए। त मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु करणु लॻा लन नस्बिर अला ताअमिन वाहिद, असां हिकिड़े ताम ते गुज़ारो नथा करे सघूं। हाणे काफ़ी खाधोसीं, थकिजी पियासीं, इहा शइ असांजे मुंहं पइजी वई आहे। फदउ लना रब्बक युख़रिज लना मिम्मा तुंबितुल अर्दु मिन बक़लिहा व क़िस्साइहा व फूमिहा। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुर त अल्लाह तबारक व तआला असांखे ज़मीनी पैदावारूं ॾे, थूम आहे, बसर आहे, तरकारियूं, सब्जियूं, भाॼियूं, फल फ्रूट, इहे शयूं असांखे मिलनि। त वरी अल्लाह जी तरफ़ां हुकुम थियो त हाणे ही अरीहा इलाइक़ो आहे, इन में तव्हां जिहाद कयो, अल्लाह तव्हांखे फ़तह ॾींदो। ऐं पोइ उते वञी करे ज़मीनूं तव्हां आबाद कजो, पंहिंजा फ़सुल पोखियो, सब्जियूं पोखियो, तरकारियूं पोखियो ऐं बाग़ लॻायो, मेवात समरात बि तव्हांखे हर शइ ते मिलंदी। पर तरग़ीब इहा ॾिनी वई त मुल्क जॾहिं फ़तह थिए, अवा उन शहर में दाख़िल थियो त पोइ फ़दख़ुलूहा सुज्जदा, फ़दख़ुल बाब सुज्जदा, त दरवाज़े में तव्हां दाख़िल थींदो सजदा रेज़ थी करे। सुज्जदा जी ॿ माना, हिकु सुज्जदा जी माना आहे झुकी करे, यानी तवाज़ो सां, आजिज़ी सां, इनकिसारी सां। माना मुजाहिदीन जो मुल्क फ़तह कनि था त पोइ उन्हनि जो मसइलो तरीक़ो बि इहो ई आहे त फ़तह जे मौक़े ते तकबुर न हुजे, वॾाई न हुजे, ताड़ियूं, शोर, शराबो, सीटियूं हे न हुजनि, बल्कि
तवाज़ु ऐं आजिज़ी सां हुजे। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़तह मक्का कयो आहे त उन मौक़े ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दाख़िला वारे वक़्त में आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जंगी हथियार बि पातल आहिनि, ख़ोद बि पातल आहे, पर जॾहिं मदीना तय्यबा में दाख़िल थियनि पिया ऐं मके पाक में दाख़िल थियनि पिया त आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी गर्दन मुबारक झुकियल आहे, तवाज़ु ऐं आजिज़ी सां दाख़िल थिया। हिते बि आहे त सुजादा आजिज़ी सां दाख़िल थियणो आहे। सुजादा जी माना ॿी ही आहे त तव्हां सजदे शुक्र अदा कजो, माना तमाशा न, नाच गोॾ न, नाफ़रमानी न, सीटियूं धमाका न, बल्कि सुजदा सजदे शुक्र अदा कजो। जीअं अबू जहल जो क़त्ल थियो उन मौक़े ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शुक्राने जा 8 नफ़ल पढ़िया। इहा ई तरक़ीब हुई, पर ऐं उन्हनि जी ज़ुबान ते इहो बि चयो त तव्हांजी ज़ुबान ते कलिमात जेके हुजनि उहे इस्तिग़फ़ार जा हुजनि। वक़ूलू हित्ततुन, तव्हां चओ त रब्बा असां खां केरु आहे, असांजा गुनाह ख़ताऊं जेके बि आहिनि उहे असांखे माफ़ु फरमा। त रब तव्हांजूं ख़ताऊं बि माफ़ु कंदो, रब तव्हांखे मुल्क पता कंदो, ऐं पोइ तव्हां पंहिंजी काश्तकारी कयो, रहो बि सही ऐं फ़सुल बि पोइ पंहिंजा खणो ऐं तव्हांजी खाइण पीअण लाइ हर शइ थी पवंदी। पर इहा क़ौम जो दाख़िल थी त हुकुम टोड़े, हुकुम थियो त तव्हां सजदे रेज़ थिजो, पर हीअ अकड़जी करे पंहिंजी गर्दन खे मथे करे उन शहर में दाख़िल थिया। बाद रिवाज़ में अचे थो त हाणे हीअं अकड़जी पिया जो वञनि पिया घिसकंदे, पर कंधो मथे कनि पिया हुकुम जे ख़िलाफ़ वर्ज़ी। हुकुम छा हो त तव्हां तवाज़ु ऐं आजिज़ी सां वञिजो, निवड़त मां शहर में दाख़िल थिजो, पर इन्हनि तकबर वारा अंदाज़ अपनाया। ऐं अल्लाह तबारक तआला हुकुम इहो त तव्हां चइजो हित्ततुन, त रब्बा असां खां असांजे गुनाहनि जा बोझ लाहे, असांजा गुनाह माफ़ फरमा, इस्तिग़फ़ार कंदे करे दाख़िल थियो। इस्तिग़फ़ार कंदे जीअं आकाबिर बुज़ुर्ग असलाफ बि सिखियो आहे त भई तव्हां जेको बि नेक अमल कयो, जेॾो वॾो अमल कयो, पोइ इस्तिग़फ़ार कयो। इस्तिग़फ़ार जे करे हिकु त कमी पेशी जेका आहे उहा दूरि थिए थी, ऐं ॿिए नंबर ते उन नेकी जी अल्लाह वटि क़बूलियत थिए थी। जिहाद आहे, दावत आहे, तबलीग आहे, गश्त आहे, अमल करण खां बाद में इस्तिग़फ़ार। पोइ इन्हनि वरी बजाए इस्तिग़फ़ार जे, बजाए अल्लाह खां माफ़ी वठण जे, बजाए अल्लाह तबारक व तआला खां मक़ाम हासिल करण जे, इन वरी चयो त हिंदतुन शहीदतुन, असांखे कणक खपे जेके गोशे में फैल हुजे, सिरे में फैल हुजे। हाणे अहिड़े क़िस्म जी मज़ाही अंदाज़ सां जेके उन्हनि जा कलिमात, क़ूलू हित्ततुन, हुकुम इहो हो त तव्हां हित्ततुन हित्ततुन, रब्बा असांजा गुनाह कहिड़ा, असांजा गुनाह कहिड़ा, असांजा गुनाह असांखां परे कर। और इन्हनि वरी छा चयो हिंततुन, कणक कणक कणक, उहा बि संग ऐं सिले में हुजे ऐं मज़ाही अंदाज़ में दाख़िल थियनि पिया। त अल्लाह तबारक व तआला जो नाराज़ हुअण जे मथां आयो ऐं कड़काट आयो, तूफ़ान आयो, अल्लाह तबारक व तआला उनखे बर्बाद कयो। उन जो बयानु पियो अचे। तॾहिं मां बाने खे इहा ई नसीब मिले थी त हर मोड़ ऐं हर जोड़ ते बाने जो रुजू अल्लाह ॾे हुजे। नेमतूं मिलनि पियूं, इनामात मिलनि पिया, तव्हांखे फुतूहात मिलनि पियूं, अल्लाह जी तरफ़ां फज़ल ऐं एहसान थिए पियो। बजाए अकड़जे बाने में तवाज़ु ऐं आजिज़ी हुजे ऐं सजदे शुक्र हुजे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं बाने खे दुनिया में का तकलीफ़ अचे पई, इम्तिहान अची वियो, ॾुख ॾोलो अची वियो, ज़ाहिरी एतबार सां शिकस्त अची वई आहे, ज़ाहिरी एतबार सां जानी माली कंहिं क़िस्म जो नुक़सानु थी पियो आहे, त उन वक़्त में सब्र जो दामो न छॾे। छो त जे सब्र जो कंदो बानो त अल्लाह तबारक व तआला बानी जे मक़ाम खे तमामु बुलंद कराए थो, ऐं नेमतुनि वारे वक़्त में बानो शुक्र थो करे। लइन शकरतुम लज़ीदन्नकुम, तव्हां शुक्र कंदो त रब उन नेमतुनि खे अञा बि वधाईंदो। हिननि खे हुकुम इहो त तव्हां शुक्र कयो त अल्लाह अव्हांखे मुल्क अञा वधाए ॾींदो, अञा तव्हांजी फुतूहात जो दरवाज़ो खुलंदो। पर इन्हनि बजाए शुक्र जी अकड़ कई त पोइ अल्लाह ताला वरी बि इन्हनि खे महबूस करे छॾियो। फरमा वइदा क़ील लहुम उस्कुनू हादिल क़रिया, जंहिं वक़्तु इहो चयो वियो इन्हनि जे लाइ त तव्हां शहर में दाख़िल थियो, शहर में रहो, वकुलू मिनहा हैथु शिअ्तुम, ऐं खाओ हिन मां जंहिं जाइ तव्हां चाहो, वक़ूलू हित्ततुन, ऐं चओ तव्हां हित्ततुन, रब्बा असांजे ख़ताउनि खे केराए, असांजे गुनाहनि खे मेटाए, वदख़ुलुल बाब सुज्जदा, दरवाज़े मां, शहर जो जेको मेन दरवाज़ो आहे, तो शहर में आबादी में दाख़िल थियो त दाख़िल थियो तव्हां दरवाज़े में सुज्जदा, आजिज़ी ऐं इंकिसारी कंदे, सजदे शुक्र अदा कंदे,
नग़फ़िर लकुम ख़तीआतिकुम, त असां तव्हांजा समूरा गुनाह माफ़ कंदासीं। सनज़ीदुल मुहसिनीन, अन क़रीब असां नेकोकारनि खे बहितरीन बदिलो ॾींदा आहियूं। फ़बद्दलल्लज़ीन ज़लमू मिनहुम क़ौलन ग़ैरल्लज़ी क़ील लहुम, पोइ बदिलायो ज़ालिमनि ॿोल उहो जो उन्हनि खे चयो वियो हो, उन्हनि खे जीअं ॿोल ऐं जंहिं कौल जो चयो वियो उहो कौल कोन कयूं, उहो विर्द ज़ुबान ते कोन हो, विर्द बदिलाए छॾियऊं। फ़अरसलना अलैहिम रिजज़म मिनस्समा, पोइ मोकिलियोसीं असां इन्हनि जे मथां आसमान खां अज़ाब जो हिकु टुकड़ो। बिमा कानू यज़लिमून, इन्हनि जे ज़ुल्मनि जे सबबु। त अल्लाह तबारक व तआला ज़ुल्म ऐं सरकशी वारी ज़िंदगी खां